दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां तव्हांखे मालूमात ॾींदासीं सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सच्चल सरमस्त जी ज़िंदगी बाबति। अचो पए असांजी अॼु जी इन वीडियो खे शुरू था कयूं। आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हज़रत सच्चल सरमस्त 1739 में खैरपुर ज़िले जे दराज़ा ॻोठ में ॼाओ। संदसि असुलु नालो अब्दुल वहाब हो, पर नंढपण में खेसि प्यार मां सच्चल सचो ऐं सच ॾिनो कोठींदा हुआ। सच्चल माना सच ऐं सरमस्त माना सूफ़ी या बुज़ुर्ग। हज़रत सच्चल सरमस्त जो वालिद तॾहिं गुज़ारियो जॾहिं ही पाण अञा उमिरि में नंढो हो। उनजी तरबियत पंहिंजे बुज़ुर्ग चाचा मियाँ अब्दुल हक़ कई, जेको अॻिते हली उनजो रूहानी रहबर पिणु थियो। हज़रत सच्चल सरमस्त इंतिहाई सादे निवड़त वारी पाक ज़िंदगी गुज़ारी पाण अकेलाई में रहणु पसंदि कंदो हो। सादो खाधो यानी दाल ऐं दही खाइणु पसंदि कंदो हो। हज़रत सच्चल सरमस्त शाइर हफ़्त ज़बान तौरु मशहूरु आहे, छो जो उन 7 ज़बाननि अरबी, सिंधी, सराइकी, पंजाबी, उर्दू, फ़ारसी ऐं बलोची में शाइरी कई। पंहिंजी शाइरी ज़रिए उन इंसानियत सां मोहबत जो पैगाम ॾिनो। हज़रत सच्चल सरमस्त 1827 में वफ़ात कई। संदसि कुबो मीर रुस्तम ख़ान, जेको रियासत खैरपुर जो हुक्मरान हो, जोरायो। हर साल 14 रमज़ान अल मुबारक ते दराज़नि में संदसि उर्स वॾी धूमधाम सां मिलायो वेंदो आहे। उन जी शाइरीअ खे मक़ामी मौसीक़ार सिंधी ऐं सराइकी ज़बान में ॻाईंदा आहिनि। तो दोस्तों असांजी अॼु जी ही वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जा बटन खे दॿायो, जीअं असांजी हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे।